सुखा अहिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मासीअ खे असां विसरी विया आहियूं छा? छा मतलब? मतलब इहो त मासी असांजी शादी जी ॻाल्हि ई नथी करे, इन करे पिया चयमि। इहा ॻाल्हि नाहे सारंग, अम्मा खे असांजी शादी जो तमामु घणो फिक्र आहे, पर वेचारी वटि पैसा वग़ैरह कोन्हनि। शादी त सादगी सां बि थी सघे थी। उहो त असांजो ख़्यालु आहे न, पर अम्मा इहो न चाहींदी हूंदी त उनजी धीउ संदसि घरां हथे खाली वञे। ईअं त आहे। ऐं ॿियो त भूरे भाउ जी शादी जो ऊनो अथसि। हाणे भूरे जो बंदोबस्तु थी चुको आहे न, पर अञा बि ॻाल्हि अध में आहे। रिश्ते जी पक तॾहिं थींदी जॾहिं हू मिठाई विराए ॾींदा। इहा ॻाल्हि तूं पकी सम्झ। तुंहिंजो वात गुलाब सारंग। ऐं हा, मासी खे इहो बि चई छॾिजां त मूंखे तूं सिर्फ़ु 3 वॻनि में खपी, वधीक कुझु बि न, छो त मुजेरी सां दुश्मनी पई हले, वरी करे न सभिनी जी ख़ुशियूं बर्बाद। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।